अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तर्जुमे निगार गुलाम नबी मुराई साहब भलीकार। मुराई साहब, सभिनी खां पहिरीं पाण ईरान ते ॻाल्हाईंदासीं। इहो जेको ईरान ऐं अमेरिका वारो जंग वारो मामिलो आहे, ट्रंप चयो आहे त बाबा ईरान जी तहज़ीब असां अॼु राति ख़तमु करे छॾींदासीं। उनखां पोइ सॼो सोशल मीडिया ते हर पासे गोड़ लॻो पियो आहे। क़ौमी सलामती कमेटी, उनखां पोइ ही जेके फोरम आहिनि इस्लामी नज़रियाती काउंसिल वारा या गॾियल क़ौमुनि वारा, उहे बि परेशान आहिनि त बाबा असां छा कयूं, असां बेवस आहियूं। ॿिए पासे ईरान जी समूरी तारीख़ ऐं तहज़ीब जेका आहे उहा अॼु राति ट्रंप जी धमकी आहे त अॼु राति ख़तमु थींदी। चए थो त मां नथो चाहियां पर ईअं थी वेंदो। बदकिस्मती आहे दुनिया जी, ऐं अहिड़े क़िस्म जो माण्हू बादशाह पंहिंजो आहे, प्रेसिडेंट आहे यूनाइटेड स्टेट्स जो। अॻिले बि आया आहिनि पर अहिड़ा माण्हू कोन आहे। हीअ अजब माण्हू आहे। हीअ अचो दाड़ेलनि वांगुरु फुर कयो वञे असांजे मिडिल ईस्ट मां, ऐं फ़ख़ुर सां चए त मां उन्हनि खे फुरिया विया। हीअ जेको आहे वेनेज़ुएला में, ॿिए मुल्क में जेको हुन खां काफ़ी परो बरोबर आहे, उते वञी पंहिंजा माण्हू मोकिले, उतां जे सरबराह ममलकत खे गिरफ़्तार करे पाण वटि खणी अचे। उनजे उते छा तेल घणो आहे, तेल त पूरे ते हुन कंट्रोल करे छॾियो आहे। हाणे हिन में ॿ टे शयूं आहिनि। जी हा, सेकेंड वर्ल्ड वार जी ॻाल्हि कयूं त बहितरु आहे, छो त सेकेंड वर्ल्ड वार में बि ईअं थियो जो ॿ हिकिड़ा डिक्टेटर पैदा थिया। हीअं त हिकिड़ो आहे न, ॿ हिकिड़ा डिक्टेटर पैदा, हिकिड़ो हिटलर, ॿियो मसोलिनी। हिटलर जर्मनी जो, मसोलिनी इटली जो। जी हा, ऐं इन्हनि ॿिन्ही मुल्कनि, ऐं 1939 में शुरू थी सेकेंड वर्ल्ड वार, त हुन में शुरू ईअं थी जो जर्मनी जेको आहे सो पोलैंड ते कब्ज़ो करे वरितो। ठीकु, अहिड़े नमूने सां इटली बि करणु शुरू कई, जंग वर्ल्ड वार शुरू थी वई। जी हा, ठीकु। हाणे पर हुनजो मर्कज़ हो यूरोप, एशिया ताईं कान आई हुआ वर्ल्ड वार। सही, मर्कज़ हो यूरोप मेनली। सो खोड़ मुल्क टुटा फुटा नंढा थिया वॾा थिया जेको बि हुयो। उनखां पोइ जेका अॼु जी यूनाइटेड नेशन्स आहिनि, यूएनओ आहे, उन ज़माने में लीग ऑफ नेशन्स हुई, उहा बि नाकाम हुई। हींअर यूनाइटेड नेशन्स जो को कंट्रोल कोन्हे। हिकु ॻाल्हि ॿुधण में कान थी अचे त यूएनओ बि आहे या सलामती काउंसिल बि आहे। हिकिड़ो अहिड़ो चरियो माण्हू सदर थियो आहे अमेरिका जो, जंहिंखे कानून दुनिया जे कंहिं बि कानून जी परवाह न आहे, ऐं ईअं बकंदो थो वठे, हुनखे केरु पुछण वारो कोन्हे। ईरान जी सॼे ईरान खे तबाह करे छॾींदो। इहो जब क़िस्म जी ॻाल्हि बि कंदे बि शर्म अचणु खपे त इंसान ज़ात खे तबाह कंदो। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त अमेरिका जे लाइ बि वॾो चैलेंज आहे। ऐं तव्हां ज़रूरु इहो सुवाल बि कंदो त मां तव्हांखे जवाबु ॾियां। ट्रंप जे इन अमल खे अमेरिका में बि तमामु ख़राबु नमूने ॾिठो वियो आहे, ऐं मिलियंस माण्हू जेके आहिनि से लखे ऐं मिलियंस माण्हू सॼी अमेरिका में एहतजाज कयो त हिननि चेहरे खे कढण जे लाइ। मिड टर्म इलेक्शन नवंबर में आहिनि, ॾिसूं छा थो थिए नवंबर में। हीअ हले पियो थो अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, 5-6 महीना आहिनि। सो तंहिंजे करे हुनजी मक़बूलियत में बि तमामु घणी कमी आई आहे। जेका 60+ हुई हाणे 18 ते आई आहे। सो उते हुनखे बि मिड टर्म इलेक्शन में ॾाढी तकलीफ़ थींदी। पर हाणे हिकिड़ो चरियो माण्हू आहे जंहिं, ऐं उनजे मुस्तक़िल मिज़ाजी जी बि का ॻाल्हि कान्हे। हींअर इहा ॻाल्हि कंदो, अधु कलाक खां पोइ खिली चवंदो त न असां हींअर 2-3 ॾींहं ॿियो टाइम नोटिस टाइम ॾियूंसि था। बेसिकली छा आहे, जी हा, ईरान खे सलाम आहे। ईरान इस्लाम जो कंधु मथे कयो आहे। सही, बाक़ी जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे सभु त ईअं लॻा पिया आहिनि ढेर। ठीकु। हाणे छा आहे त ईरान जे लाइ बि ॿियो रस्तो कोन्हे, शहादत या इज़त वारी ज़िंदगी। सही, तंहिंजे करे हुननि खे बि परवाह न आहे, ऐं हू हुसैनियत जो अलम खयो पिया हलनि। जंहिंजे करे हुननि खे सलाम आहे, उहे वढ़नि पिया पंहिंजे वजूद लाइ, इस्लाम लाइ, अली अलैहिस्सलाम ऐं हुनजो औलाद जे वक़ार लाइ उहे वढ़नि पिया। ऐं मां सम्झां थो त असां सभिनी मुस्लमाननि खे दुआ त उन्हनि जे लाइ करणु घुरिजे। जी हा, पर जेसिताईं सुवालु आहे हिन चहिरे माण्हू जो, हिन चहिरे माण्हू जे हथ में बंदूक अची विया, पोइ जेको जीअं वणे थी करे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अॼु राति जो चवनि था या सुभाणे अरबा जॾहिं मंझंदि जो चवनि था। पर ईरान त कुझु कोन थो घुरे न। ईरान घुरे थो त बाबा मूंखे तव्हां रुॻो एश्योरेंस त ॾियो न त वरी हमिलो कोन कंदो, बिल्कुलु मूंसां वरी ठगी न कंदो। सही, केतिरा ॾहाका उन्हनि जे मथां जेको आहे सो पाबंदियूं हुई, त पाबंदियूं रखे थो, तॾहिं बि उहा क़ौम ज़िंदा जावेद आहे। ऐं उन क़ौम जी जेको वापारी बीठो आहे,
मुल्लो बीठो आहे, आम माण्हू बीठो आहे, उन क़ौम जे उन लीडरशिप जे पोयां मां सलाम कंदुसि, सलाम कंदुसि अवाम ईरानी लीडरनि खे, अॻुवाणनि खे, सियासतदाननि खे ऐं उन्हनि जे अवाम खे। सही। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त ईरान चए थो त बाबा मूंखे ज़मानत ॾियो। हाणे आर्ज़ी जंगबंदी वारी ईरान तजवीज़ रद्द करे छॾी आहे। उहो ॻाल्हि इहा ई थो करे त बाबा तव्हां ॿीहर कॾहिं बि हमिलो न कंदव, इन जी रुॻो असांखे पकी ज़मानत थो, पोइ पाण ॻाल्हियुनि जी शुरूआत कयूं। ॿियो हिकिड़ो नुक़्तो जेको आहे, ज़मानत बि चवनि था त बाबा तव्हां न ॾियो, अमेरिका खे चए थो तूं ज़मानत न ॾे, या त चीन ॾे या पाकिस्तान ॾे। ऐं उनखां गॾु इहा वरी ग़लती कंदा, इहो वरी ईरान ग़लती कंदो छो त पाकिस्तान खां ज़मानत वठणु अजाई आहे। पाकिस्तान पाण ग़ुलाम मुल्क आहे अमेरिका जो, पठू आहे अमेरिका जो, तंहिं करे पाकिस्तान उन्हनि खे कुझु कॾहिं बि कोन बचाए सघंदो। हा, चीन या रशिया उन्हनि जी ज़मानत वठे, उहो ज़ाहिर आहे टर्म्स कंडीशन्स ॾिसी कंदा। सही। ॾिसो न, कमज़ोर माण्हू छा ज़मानत ॾींदो? ॻोठनि में बि तव्हां ॾिसंदा ज़मानत हमेशह मज़बूत माण्हू ॾींदो आहे, जेको माण्हू सुभाणे किरदारु अदो करे। पाकिस्तान जी कहिड़ी हैसियत आहे जेको कर्ज़नि में भरियो पियो आहे, उहो छा करे सघंदो? पाकिस्तान वारी त ॻाल्हि ग़लति आहे, पर जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त हीअ जेका जंग आहे एक्चुअली सां मुस्लमाननि, सभिनी मुस्लमाननि जे तबाह करण जी जंग आहे। सभिनी मुस्लमाननि खे हिक तीर सां ॿ शिकार। उन्हनि जा पंहिंजा अॾा हुया मिडल ईस्ट में, उन्हनि खे उते अॾा क़ाइमु करे ईरान उतां हमला पिया कनि त ईरान उन्हनि खे जवाबु ॾिनो, माना मुस्लमान विढ़नि पाण में। ठीकु, सऊदी अरब ते बि हिकिड़ो ॿ हमला थिया आहिनि। सऊदी अरब पाकिस्तान जो इतिहादी आहे, हुनजो ठाह थियल आहे, उहो बि ख़राबु ॻाल्हि आहे। सो ही आख़िरकार शैतान वेठो अमेरिका में, ही पाण में विड़ी मरंदा, ही पाण में विड़ी मरंदा त जीअं जेको आहे मुस्लमान तबाह थियनि। ऐं इहा ॻाल्हि मुस्लमाननि खे सम्झ में कान थी थिए। हिन महिल ताईं OIC जी मीटिंग ॻाल्हि का करे, हिन महिल ताईं OIC जी का एक्टिविटी कान्हे, का प्रेस साईं मां चवां थो हिकिड़ो हिकिड़ो करणु सभिनी खे पूरो करे छॾींदा। सही। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त मतिलबु अमेरिका जे उन ट्रंप ते जेके पाण ॻाल्हि कयूं त मिलियंस माण्हू ॿाहिरि निकितल आहिनि, कदकाठ जी बि तव्हां ॻाल्हि कई, तव्हां छा था सम्झो त ट्रंप हाणे अॻिते हली सघंदो, अहिड़ी का इस्तीफ़ा साम्हूं अचे थी, या मतिलबु अमेरिका में बि मुज़ाहिमत थिए, इंटरनेट ॻाल्हि ॿुधो न, अमेरिका जो जी तबाही जो सबबु बि ट्रंप बणिजी सघे थो। जी हा, ॾिसो ॻाल्हि आहे त जेकॾहिं ईरान खे ईअं तबाह वारी ॻाल्हि थो करे त ईरान वटि बि अहिड़ा आहिनि जेके अमेरिका ताईं पहुची सघनि था, 15,000 किलोमीटर ताईं पहुची सघनि था। सही। त पोइ ईरान अमेरिका खे बि धकु हणंदो, अमेरिका खे बि सटींदो। पर तंग आहे त जंग आहे, जंग आहे त तंग आहे, तंग आहे त जंग आहे। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त जेको आहे अमेरिका खे बि वॾो थ्रेट आहे, छो त हिननि ईराननि जे लाइ वरी अलाह जी ज़ात बि त आहे न। सही ॻाल्हि आहे। बीठा आहिनि, तंहिं करे मुमकिन आहे अलाह जी का उन्हनि खे ग़ैबी मदद अचे ऐं हू अमेरिका खे सबक़ु सेखारे छॾनि। असां दुआ घुरंदासीं त अलाह जी ज़ात बाबरकात ईरान खे का ग़ैबी मदद ॾिए त जीअं इहे अमेरिका खे सबक़ु सेखारनि। सही। पाकिस्तान हुकूमत उनखां पोइ हींअर थोरी देरि पहिरीं कोर कमांडर इजलास बि थियो, जेको सऊदी अरब ते जेके हमला थिया आहिनि, पोइ चयो त सऊदी अरब सब्र कयो आहे एतिरो सारो, ऐं इन हमला बंदि कया वञनि, पोइ वरी पाकिस्तान जी सलामती जो ऐं शहादतुनि जो उनखे मिसाल ॾिनो वियो आहे। असां ॻाल्हि करे वियासीं, मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान जो इतिहाद आहे सऊदी अरब ज़ाहिर आहे जेकॾहिं सऊदी अरब ते हमला थींदा त पोइ डेफिनेटली पाकिस्तान बि रिएक्ट करे सघे थो, पर मुस्लमाननि जे लाइ नुक़सानकार ऐं हानिकार ॻाल्हि आहे। जी हा, बिल्कुलु। अच्छा, पेट्रोल ऐं बिजली बचाइण जे लाइ तव्हांखे तमामु हिकिड़ी सुठो हिकिड़ो मौक़ो थियो आहे, भुटे साहब जहिड़े माण्हूअ जी वरसी। जी हा, उन ते उहा तमामु इम्पॉर्टेंट आहे। जी हा, बिल्कुलु। जंग खां पोइ जेकॾहिं को इम्पॉर्टेंट एस्पेक्ट आहे त भुटे साहब। जी बिल्कुलु, इन ते ॻाल्हाईंदो। नंढो ब्रेक आहे, नाज़रीन, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो महिरबानी कर मुरे साहब, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी पाण मल्हाईसीं 4 अप्रैल ते, ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शख़्सियत, उनजो कदकाठ तव्हांजी। यार मूंखे हिकिड़ो प्रिविलेज आहे त मां भुटे साहब सां कम्यूनिकेट कयो। जी हा, मूंखे हिकिड़ो प्रिविलेज आहे। भुट्टो साहब जॾहिं अयूब ख़ान जी वज़ारत, अयूब ख़ान जी कैबिनेट छॾे ऐं मैदान में आयो त पहिरियों दफ़ो हैदराबाद में 67 में आयो हो, त रेलवे स्टेशन ते आयो हो त
सियासतदाननि में रुगो मीर रसूल बख्श तारपुरो ऐं ॿियो असां चंद शागिर्द डॉक्टर कामिल राजपुरो ॿियो कुझु शागिर्द हुआसीं। जी हाँ। ठीकु। भुट्टे साहिब उन ज़माने खां वठी सलाम दुआ थी, पोइ मुलाक़ात थींदी, तॾहिं स्टूडेंट लीडर्स खे मिले। जी हाँ। 70 में मां वाइस प्रेसिडेंट स्टूडेंट्स यूनियन जो त अञा वधीक विझड़ाई थी। उनखां पोइ वरी उन सां मिलिट्री कोर्ट असांखे साल सज़ा ॾिनी, जेलनि में वियासीं। भुट्टे साहिब डिमांड कई त इलेक्शन्स आहिनि, सियासी क़ैदी आज़ादु कयो, उनजी डिमांड ते असां रिलीज़ थियासीं। भुट्टे साहिब में जेतिरियूं ख़ूबियूं ओतिरियूं ख़ामियूं शख़्सियत में, अच्छा। जेतिरियूं घणियूं ख़ूबियूं ओतिरियूं वरी ख़ामियूं, बदकिस्मती आहे। ख़ूबियूं हुनजी इहे हुयूं जो हुन सभिनी मुस्लमान मुल्कनि खे गॾु कयो। जी हाँ। सभिनी। उन इस्लामिक समिट जेका सदाईं हिन में लाहौर में जी हाँ। 74 में, उन में हिकिड़ो माण्हू रहियल हो, मुजीब रहमान। छो त हिननि हुनखे रिकग्नाइज़ न कयो ईस्ट पाकिस्तान खे, त सभिनी प्रेशर ॾिनुसि त हुनखे रिकग्नाइज़ करे, चयो तूं बच। मुजीब रहमान बि आयो उन में, सभु मुल्क आहे। भुट्टे साहिब खां उते जेके ग़लतियूं थियूं इहे थियूं त हुन जेके उते ॻाल्हायो, हुन ज़ाहिर इंटेलिजेंस अमेरिका जी एतिरी त उते जेको ॻाल्हियूं थियूं न त असां पंहिंजी करंसी हुजे, असां इस्लामिक पावर हुजूं, हीअ हुजूं, ॻाल्हियूं त बिल्कुलु ठीकु हुयूं, पर इहे नमूने करण जूं कोन हुयूं, छो त असां खां वधीक हो विजनरी हो, त हुनखे ख़्यालु करणु खपंदो हो, जेको हुन ओपन जहिड़ो चैलेंज कयो अमेरिका खे। अरबन खे चयईं त यूज़ आयल एज़ अ वेपन, असां पंहिंजी अहमियत कयूं, असांजी पंहिंजी करंसी हुजे, असांजी पंहिंजी फ़ौज हुजे। मूंखे यादि आहे आख़िरी जेका तक़रीर हुअसि त हुन में जेके लफ़्ज़ हुअसि, आर्मीज़ ऑफ पाकिस्तान आर दी आर्मीज़ ऑफ इस्लाम, जेका आख़िरी कंक्लूडिंग स्पीच हुअसि। पाकिस्तान जी आर्मी इस्लाम जी आर्मी आहे। हा। सो भुट्टे साहिब खां उहे ग़लतियूं थियूं। भुट्टे साहिब जो अमेरिका सां मुआदो अटकायो त अमेरिका मां हुतां हेनरी किसिंजर सेक्रेटरी ऑफ स्टेट आयोसि, उहो अची चई बि वियुसि त डोंट डू दिस। सही। त हिन चयो त मां इहो बम वारे हथु कोन खणंदुसि। बम त उन ठाहियो न, एक्चुअली आइडिया उतां आयो भुट्टे साहिब खां। जी हाँ। हुनखे चयनि त विल मेक हॉरिबल एग्ज़ाम्पल ऑफ यू, असां तुंहिंजो तमामु ख़राबु मिसाल क़ाइमु कंदासीं। भुट्टे साहिब उनखां पोइ उनखे सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झण खां पोइ माण्हू स्ट्रेटेजी चेंज कंदो, उन स्ट्रेटेजी चेंज न कई। उनखां जेको लेटर आयो, लेटर खणी लियाकत बाज़ार में वियो, चई त मां कोन टिजण वारो न आहियां, हे लेटर थो लिखे अमेरिका। इहो असां छो त शाहिद आहियूं न। जी हाँ, बिल्कुलु। भुट्टे साहिब सां मुंहिंजूं केतिरियूं मुलाक़ातूं थियूं, पर हिकिड़ी मुलाक़ात जेका टन मोहम्मद ख़ान में हुई अप्रैल 71 में, जेके असांजी उमिरि जा माण्हू आहिनि तिन खे यादि हूंदो त भुट्टे साहिब ऐलान हिकिड़ो इम्पॉर्टेंट कयो त मुंहिंजा सियासी जानशीन ॿ आहिनि, हिकिड़ो मुस्तफ़ा कर, ॿियो महराज मोहम्मद ख़ान। उन ई राति मीर एजाज़ टालपुर जे बंगले ते असांजो वफ़द मिलियो। सही। उनखे लीड मूं पे कयो, स्टूडेंट्स जो वफ़द, स्टूडेंट्स यूनियन जो वफ़द। सही। सो असांजो साथी हो याकूब ज़रदारी, सुलेमान चांडियो, असां इहे 3 ॼणा हुआसीं। ठीकु। साईं मूं चयोमांसि त साईं छो था मुजीब जे रस्ते में अचो, मुजीब खे पावर छो था वठण जो, इहो एसि ताईं इजलासनि जो बाइकआउट करे चुको भुट्टो साहिबु, इहो सभु कुझु थी चुको। जी हाँ। त मूंखे चयईं त छो, मुंहिंजे सिंध जो जापो आहे। चई छो सिंध जो जापो आहे, छा में सिंध जो जापो आहे? मुंहिंजे सिंध जो जापो इहो आहे 6 नुकात। हाणे 6 नुकात मां मतिलबु इहो त बंगालियुनि पंहिंजे पंजाब जे गठजोड़ खे टोड़ण जे लाइ, ताक़त खे टोड़ण जे लाइ 6 नुकात जी डिमांड कई त मर्कज़ वटि रुगो 3 खाता हूंदा या 2 खाता हूंदा। सही। करंसी, डिफेंस ऐं फॉरेन पॉलिसी, बसि। बाक़ी सभु सूबनि वटि हूंदा। सूबनि खे एतिरी ख़ुदि मुख़्तारी जी हुन 6 नुकात में हुआ। भुट्टे साहिबु चयो त तोखे सिंधी प्राइम मिनिस्टर न खपे। मूं चयो न खपे। छो न खपे? मुंहिंजे तव्हांखे यादि आहे असां 88 में तव्हांखे यूनिवर्सिटी में घुरायो, चयो त वञो जे ख़िलाफ़ु बयान जो, त तव्हां चयो हो त मां पंजाब जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हि न कंदुसि। हिन इलेक्शन में तव्हां वधीक सीटूं पंजाब मां खटियूं आहिनि, 70 जी इलेक्शन में तव्हांजो पावर वेस पंजाब आहे, तव्हां पंजाब खे नाराज़ न कंदो ऐं असांखे उहो न ॾींदो जेको मुजीब ॾींदो। सही। ख़ैर हाणे पोइ ज़ाहिर आहे असां छोकिरा हुआसीं, स्टूडेंट हुआसीं, वरी भला हो उहो त ख़ैर घणेई बाबा कोन था सम्झो तव्हां कहिड़ी या GM सैद जी फॉलोअरशिप आहे। पहिरियों मूं GM सैद जो मां त सची ॻाल्हि फॉलोअर्स बि कोन, मां GM सैद जी तव्हां थ्योरी खणी खईं आई कई आहे। GM सैद में ॻाल्हि ई कान्हे, सिधी सही ॻाल्हि पई आहे। जी हाँ। त सिंध जो मफ़ाद हिन में आहे। ख़ैर बहरहाल हुन शख़्स में जेतिरियूं ख़ूबियूं हुयूं
उनखे शहीद करणु न हो, हू वधीक मैच्योर थी निकिरिया ऐं पाकिस्तान जे लाइ फ़ाइदेमंद थिया। भुट्टो साहिबु ज़ाती तालुकात में हीरो हूंदो हो न, जी हाँ, हीरो हूंदो। अॼु ज़ाहिर आहे हर माण्हू खां ग़लती थींदियूं आहिनि। पहिरियों दफ़ो एॾो हुनखे पावर मिलियो जो मार्शल एडमिनिस्ट्रेटर, चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर थियो, जेको पहिरियों सिविलियन चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर थियो, त उहो एॾा पावर्स हुनखे मिलिया त ज़ाहिर आहे एॾो पावर्स जो मिलिया त पोइ हाणे इन पावर्स जो एक्सपेक्ट कई पिया न पिए कई, जी हाँ, पर पोइ केतिरा बुढ़ा कम बि कई। मतिलबु 1300 ऑफिसरनि जूं लिस्टूं ठही वियूं, माण्हू निकिरी विया। तइलीम नेशनलाइज़ थी वई, तव्हांजी इंडस्ट्रीज़ नेशनलाइज़ थी वियूं, त जेका तरक़ी कई पई पाकिस्तान 60s में सॼो रुकिजी वई, पोइ ते हली वई। पाण संदसि प्लान त छा हो, इस्लामी सोशलिज़म, त इस्लामी सोशलिज़म त किथे बि कोन्हे को अञा कामयाबु थियो आहे। सोशलिज़म बि आख़िर गोॾा खणी हेठि कया किरी पियो, चाइना में ऐं रशिया में। हाँ बिल्कुलु। बहरहाल भुट्टो साहिबु इन में को शक कोन्हे, सिंध जो वॾो नुक़सानु थियो, पाकिस्तान जो वॾो नुक़सानु थियो। पाकिस्तान खे वरी अहिड़ो लीडर न मिलंदो। सही। जेकॾहिं केरु चए न त साईं मूंखां केरु पुछे, उहो क़ाइद आज़म खां बि वॾो लीडर हो, लियाकत अली खां बि वॾो लीडर हो, सही, डिबेटर हो, ऑरेटर हो, स्टेट्समैन हो, फॉरेन पॉलिसी जो मास्टर हो। पर ॻाल्हि इहा आहे त हुन खां एतिरियूं ग़लतियूं थियूं जो पोइ हुन ग़लतियुनि जे करे ख़ासि तौर ते अमेरिका सां टकराइणो न हो। जेसिताईं तव्हां पंहिंजा पेर पुख़्ता नथा कयो तेसिताईं कंहिं बि ॾाढे मुड़ुस सां जहिड़ो न कयो। हुन ॾाढे मुड़ुस सां जहिड़ो कयो शहीद थी वियो। संदसि शहादत खे सलाम आहे, संदसि क़ुर्बानी खे सलाम आहे। जहिड़े नमूने बहादुरी जो मौत हुन क़बूल कयो, इहो तारीख़ में कोन थो मिले। सही। मगर सभु पाकिस्तान में मिनी बजट आणण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि, पोइ बिलावल बि चयो आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत आणे थी त असां हुनजी हिमायत कंदासीं, ऐं जेको रिलीफ पैकेज अवाम खे मिले पियो उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट जी जो जेको बजट आहे उन मां ई पियो मिले। सिंधी में कोन चवणी आहे त ग़रीब जी ज़ाल बि पढ़ाई असांजी आहे छा असां वटि मिनी बजट ईंदी त छा थींदो। मिनी बजटूं खोड़ पियायूं आहिनि हिन महिल ताईं। हीअं त घणी जंग जी सूरत हाल आहे, केतिरा दफ़ा मिनी बजटूं आयूं आहिनि। जी ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त असांजी लीडरशिप ई कान्हे। जी हीअ लीडरशिप ई न आहे। हीअ लीडरशिप जेका आहे सा टंग टपाओ, अॼो को ॾींहुं गुज़ारियो, पंहिंजूं मिल्कियतूं बचायो। सही। पाकिस्तान में जिन जी हुकूमत आहे उहे सभु इन में लॻा पिया आहिनि त पंहिंजा मिल्कियतूं बचायो ऐं मिल्कियतूं वधायो। उहे छा पाकिस्तान खे ॾींदा, उहे छा मिनी बजट हाणे छा कंदा। हिते कमिटमेंट खपे। तव्हां ॾिसो न हिंदुस्तान में केतिरा अहिड़ा प्राइम मिनिस्टर थिया आहिनि जिन खे आख़िर में घर बि पंहिंजो कोन हो। सही। नालो मूंखां विसरी वियो आहे, हिकिड़ो अहिड़ो प्राइम मिनिस्टर हो जेको किराए जे घर में रहंदो, आख़िर किराए मालिके मकान हुनखे कढी ॿाहिरि उछलाए, पोइ ख़बर पई त हीअ वज़ीर अज़म हो। पोइ हुनखे हुकूमत पंहिंजे तरफ़ां घर हिकिड़ो किराए ते वठी ॾिनो, उहो आख़िर ताईं उते रहियो। सो ॻाल्हि आहे त असां वटि हिकिड़ो कोन अहिड़ो थियो आहे, अहिड़ो बि को वज़ीर अज़म कोन थियो आहे। सभु नवाब, रईस, ख़ान, इब्न ख़ान। उहे कीअं, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेकॾहिं तव्हां मुल्क सरदारनि जे, पीरनि जे, मीरनि जे, वॾनि वॾनि माण्हुनि जे हवाले करे छॾियो, उहो पंहिंजो मफ़ाद ॻोल्हींदा या माण्हुनि जो मफ़ाद ॻोल्हींदा, जेके माण्हुनि खे जीता माण्हू सम्झंदा आहिनि। तव्हां वञी ॾिसो दरगाह ते कीअं था वीचारा जीता माण्हू वांगुरु पेरनि ते पिया आहिनि, किरनि पिया था, पेर पिया था चुमनि। जी हाँ बिल्कुलु सही। मिनी बजट कुझु कोन्हे। मिनी बजट छा अहिड़ी खोड़, सही थपड़ूं लॻंदियूं क़ौम खे, अहिड़ियूं खोड़। बिल्कुलु। मतिलबु सभु पाकिस्तान में पेट्रोलियम जा जेके अघु वधिया आहिनि, उन खां पोइ ज़ाहिर हिकिड़ो एहतिजाजी तहरीकूं शुरू थियनि, चाहे 4 ॾींहं थिया आहिनि एहतिजाजी मुज़ाहिरा, पोइ रैलियूं, उन खां पोइ वकीलनि बि पंहिंजा धरणा हणणु शुरू करे छॾिया आहिनि। तव्हां छा था सम्झो त हीअ वापसि क़ीमतूं थींदियूं या वरी इहे एहतिजाजी मुज़ाहिरा हलंदा, बसि ईअं ई कमु हलंदो? ॾिसो, अवल त हिन मुल्क में, असांजे मुल्क में पहिरीं त पाकिस्तान सभिनी खां जे रेट मथे आहिनि। जी हाँ। उते जिते इहो आहे त हर को वाॻूं वांगुरु पाकिस्तान खे लॻो पियो आहे ऐं आयल कंपनीज़ खां डील करे उन्हनि खे रेट वधाए ॾियणो। इहो छो वधाए, जॾहिं आयल तव्हां वटि पियो आहे त उनजा रेट छो था वधायो? त आयल कंपनीज़ खे फ़ाइदो थींदो न। पर उहे आयल कंपनीज़ थोरी ई आहिनि, आयल कंपनीज़ कमीशन थियूं ॾियनि हुकुमराननि खे। हुकुमराननि जा पेट था भरनि, खीसा था भरिजनि, तंहिंजे करे रेट था वधनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिते हिन मुल्क में माण्हुनि जी हुकूमत कॾहिं ईअं आहे जो माण्हुनि जी सपोर्ट थिए। माण्हुनि जी हुकूमत हूंदी आहे जिते माण्हुनि जे लाइ ख़्यालु कयो वञे, माण्हुनि जो ख़्यालु हुजे। हिते आई कान्हे का। हिते मथे बि फ्रॉड ऐं इहो पियो हले, हेठि माण्हू जेको आहे हर कोने में आहे त मूंखे जुगाड़ थिए का
को मौक़ो मिले त को धकु हणां। जी हा, रिस्क हलाल या महिनत वारी कमाई जी का ॻाल्हि ई कान्हे का हिन मुल्क में। सॼी दुनिया में असांजो पेट्रोल, असांजो जेको ऑयल कंपनीज़ खे जेको रेट आहे सॼे पाकिस्तान में पेट्रोल ऐं डीज़ल सभिनी खां वधीक। सही, असांजो छा सभु कुझु तव्हांखे ईरान फैसिलिटेट करे पियो, उतां तव्हांजो जहाज़ कोन थो रोके हरमोज़ तां, तव्हांखे पोइ छाजो परेशानी आहे। इहो वरी हुननि सां डील था कनि, असांखे घणो ॾींदो असां रेट वधायूं। तौबा आहे, हिन मुल्क में बदकिस्मत आहियूं असां। हेॾो सुठो मुल्क हुते लीडरशिप न आई। सही। अच्छा मुरई साहब, सऊदी अरब चयो अथव असांखे हाणे पंहिंजो कर्ज़ु वापसि कयो, न त पोइ असां जी हा, सऊदी अरब न, जी हा। सो उन में चवनि था त जेको $3.5 अरब आहिनि उहे तव्हांखे वापसि करणा आहिनि, जेके असां तव्हांखे रखाया आहिनि डिपॉज़िट तौरु। ऐं जून महीने ताईं जेको आहे पाकिस्तान खे $4.8 अरब जो अदायगी करणियूं आहिनि व्याज समेत। खणी कर्ज़ु खणी ॾींदा न, हिन पाण त ॾिसो न ॻाल्हि ॿुधो। तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांखे इहो हुकुमरान तबिके में या एलीट क्लास में का कमी, का घटिताई महसूसु थी आहे? प्रोटोकॉल में, ख़र्चनि में, इख़राजात में सही सीरियसली हुजे त प्राइम मिनिस्टर खे ताल हुजनि, प्रेसिडेंट खे ताल हुजनि, बंगलो को 1000 गज़ जो वठी उन में वञी रहनि त बाबा बिजली घणी खपंदी, हिते नौकर आहिनि, चाकर आहिनि, इहे आहिनि, बाबा हलो 2 नौकर 3 नौकर 4 नौकरनि सां भली 5 नौकरनि सां कमु थी वेंदो, पर हलो बंगलनि में फ़िलहालु बचति कयूं। गाॾियूं बाबा प्रोटोकॉल में गाॾियूं बसि 2 में 5 हलंदियूं, 3 हलंदियूं। सही, बिल्कुलु। हीअ ॾिसो, अंग्रेज़ बि ईअं कोन हो हिन मुल्क में, जिन अंग्रेज़ खे ॾिठो हुकुमरानी कंदे, जेके तारीख़ूं असां पढ़ियूं आहिनि या जेको असां वटि, अंग्रेज़ बि ईअं कोन हो। हीअ त अंग्रेज़नि जा बि पीउ थी विया आहिनि। हींअर टाइम आहे त इहे तव्हां सभु जेके वॾा वॾा घर आहिनि तव्हांजा हिन ग़रीब मुल्क जा, प्राइम मिनिस्टर हाउस में छाजे लाइ एतिरो स्टाफ आहे, छाजे लाइ एतिरो वॾो आहे, हुनखे 3 वाल कयो, प्रेसिडेंट हाउस खे 3 वाल कयो, विकिणी तव्हां को हिननि जे लाइ 2000-4000 गज़नि ते हिकिड़ो बंगलो ठाहे छॾियो, ॻाल्हि ख़तमु थी। वॾो हेॾो सारो आहे, एकड़ ते कंहिंजो घर हुजे प्राइम मिनिस्टर हाउस जो, 1 करोड़ आहे। जी हा, बिल्कुलु। असां कीअं था अफोर्ड करे सघूं एॾा वॾा महल, माड़ियूं, जिते रुगो बींग हुजे, पिन न हुजे, कर्ज़ हुजनि, गुरबत हुजे। बिल्कुलु। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त हिन मुल्क जे सुधरण जा इम्कान तॾहिं पैदा थींदा जॾहिं एलीट क्लास, मचो क्लास, हुकुमरान क्लास अची चए त हाणे असां ऐसा महसूसु कयो आहे, अचो त हेठि हलूं, हेठि थियूं। उतां शुरू थींदो कमु त पाकिस्तान ठहंदो, पाकिस्तान अॻिते हलंदो, न त पाकिस्तान कोन हलंदो। सही, बिल्कुलु। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कार। मुरारी साहब, वफ़ाक़ी हुकूमत इरसा खे ख़तमु करे ऐं सूबनि में पाणी जे विच लाइ वाटर काउंसिल ठाहिनि पिया। सिंध हुकूमत जी तजवीज़ जेका हिन तजवीज़ खे रद्द कयो आहे, उनखां पोइ पाणी विर्छ जा मामला बि आहिनि, जेको अॼु इरसा जो इजलास हिन वक़्त ताईं हले पियो। पाकिस्तान जे तरक़ी न करण जी तबाही जा सबब इहे आहिनि जो पंजाब पंहिंजे मफ़ादनि जे लाइ सभु कुझु ठाहींदो आहे, कंदो आहे। वञूं ठाहीं त हुन में संदसि मफ़ाद हुया, जंहिं करे बंगाली कावड़िजी विया। जी हा, बंगालनि खां हक़ खसण जे लाइ वञूं ठाहे वियो त जीअं असां उन्हनि खां हक़ खसे सघूं। जी हा, साॻिए नमूने इरसा में छो त पुरापर नुमाइंदगी आहे सभिनी सूबनि जी, त उहे अहिड़ी था ठाहिनि जो पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला कनि। पंजाब जेकॾहिं पाकिस्तान टुटो त हुन में पंजाब जी ज़िमेदारी हूंदी, त हुन पाकिस्तान न ठाहिण वारनि मां हो, हा ॾाइण वारनि मां ज़रूरु। सही, जेकॾहिं हू सही नमूने में अॼु बि इंसाफ़ वारो रवैयो न रखंदा, ऐं हींअर बि पंहिंजे ॾिसो न, पंजाब असेंबली सराइकी सूबे जे लाइ रिज़ोल्यूशन पास कयो आहे, मथे सेनेट मां पास थो लॻो पियो आहे, उहो इम्प्लीमेंट नथो थिए। सही, छो त पंजाब नथो चाहे त हुनजी वेस्ट पाकिस्तान में या अॼु जे पाकिस्तान में जेको 62% आहे या 65% आहे, उहा हुनजी रहे त जीअं फ़ैसिला हू पंहिंजी मर्ज़ी सां करे। हीअ खोड़ हिकिड़ो त असांजे साम्हूं आहे न, उते मोटरवे नंढा शहर मोटरवे न ॻणे जहिड़ा, त हिते हिकिड़ो मोटरवे कोन्हे सिंध में। जी हा, बिल्कुलु। सो तंहिंजे करे छा आहे त पंजाब जेसि ताईं ॿिनि हिसनि में न विराइबो, ऐं पंजाब जेसि ताईं रवैयो पंहिंजो ठीकु न कंदो, तेसि ताईं इहा पाकिस्तान दुश्मनी था कनि पंजाब वारा। सही, बिल्कुलु।
मुरे साहब मुल्क में सियासी हलचल तमामु घणी तेज़ थी वई आहे। पीपल्स पार्टी जे वफ़द बि बिलावल साहिब जी अॻुवाणी में मुलाक़ात कई मौलाना फज़लुर रहमान सां, पोइ GDA जो ग्रुप मौलाना फज़लुर रहमान सां मिली आयो। पीर पगारो पाण बि हिन वक़्तु घोटकी ज़िले में लथल आहे ऐं गॾोगॾु पोइ जेके इस्लामाबाद में तकरीर थियूं GDA अॻुवाणनि जो, उन्हनि चयो त बाबा हीअ जेको फार्म 47 वारी हुकूमत आहे या ज़ोर ज़बरदस्ती वारी तव्हां वोट वधाया आहिनि, असां हुर जमायत खां वधीक पीर पागारे खां वधीक केरु ताक़तवर कोन्हे को, असां जेकॾहिं अचूं त पोइ असां बि अहिड़ा वोट खणी सघूं था। त पीर पागारो ताक़तवर त आहे न, पर पीर ऑर्गनाइज़ड कोन्हे न। पाण खे अलाए छो था सच चवनि, ऑर्गनाइज़ड कोन्हनि न। तव्हांजी जमात बाक़ाइदा जीअं जीअं आगा ख़ान करीम वारनि जी जमात आहे, उन्हनि जी तव्हांजी बाक़ाइदा हर यूनिट हुजे, हर ज़िले ते हुजे, हर तहलके ते हुजे, उनखां पोइ उन्हनि जा पंहिंजा तइलीमी इदारा हुजनि, उन्हनि जे पंहिंजे हुरनि जे लाइ मुरीदनि जे लाइ इदारा हुजनि जेके उन्हनि खे तरक़ी ॾियारनि। ऑर्गनाइज़ड कोन्हनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां यस अंग्रेज़नि सां विढ़ियो त रुॻो पीर पागारो विढ़ियो, ॿियो केरु बि कोन विढ़ियो। बिल्कुलु जंहिं हथियार कयां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ई हो पीर पागारो। सही। हाणे रुॻो ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं साॻी सियासत, साॻिया लाटूं, साॻिया चुग, साॻे नमूने सियासत हलंदी त ईअं ई हलंदी जीअं हले पियो। पर हिन में इनकलाबी तब्दीलियूं खपनि। सही। हिननि खे गॾिजी, जेके बि आहिनि अपोज़िशन में, गॾिजी ऐं अपोज़िशन जी ॻाल्हि करणु खपे। ऐं पाकिस्तान में हिकिड़ी हींअर वक़्तु अची वियो आहे त नयो हिकिड़ो निज़ाम, नए हिकिड़े निज़ाम जी शुरूआति थियणु खपे। पुराणो निज़ाम नाकाम वियो आहे, असां फेल विया आहियूं। जमहूरियत खे असां हथ सां फेल कयो आहे। हाणे को ॿियो अहिड़ो तरीक़ो ॻोल्हियूं जंहिंसां मुल्क जो मफ़ाद जंहिंमें मुल्क जो मफ़ाद हुजे, जंहिंमें मुल्क तरक़ी करे। सही। बाक़ी साॻियो नमूनो मौलाना फज़लुर रहमान, पीर साहिब पागारो, जेके मिलंदा उन सां छा फ़र्क़ु थो पए। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। PTI 9 अप्रैल ते जेको आहे रावलपिंडी में जेको आहे वॾे जलसे जो बि ऐलान कयो आहे। पोइ वरी सुहेल आफ़रीदी चए थो त असां कंहिं बि इदारे जे ख़िलाफ़ु न आहियूं, असांखे अदा ईअं न आहे न। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, इदारे जे ख़िलाफ़ु हुजनि न हुजनि, माण्हू ईंदा नारा हणंदा, तंहिं करे हिननि खे बि सिधियूं गोलियूं हणंदा। जीअं तव्हां पिंडी में इस्लामाबाद में आहिनि, ग़रीब वीचारा शहीद थींदा, उन्हनि सां तमामु घणी ज़्यादती थींदी। तंहिं करे ख़ासि तौर ते पिंडी में किथां पंजाब हुकूमत माई वेठी आहे, फूलन देवी, उहा किथां हलणु ॾींदी करणु ॾींदी। मरियम नवाज़ साहिबा, बिल्कुलु फूलन देवी आहे न सही। जी हा, बिल्कुलु। मुरे साहिब, सिंध में खुराक जी हिकिड़े पासे खोट बि ॿुधाई वञे पई, ॿिए पासे कणिक जी जेको आहे ख़रीदारी अञा ताईं शुरू न थी आहे, जेका 1 अप्रैल खां शुरू थियणी। ऐं वरी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त 35 अरब रुपयनि जी कणिक जी खुर्द बुर्द में जेके मुलविस ऑफिसर हुआ, FIRूं थियूं, उहे साॻा ई ऑफिसर जेको आहे वापसि फूड सेंटरनि ते ख़रीदारी मर्कज़नि ते इंचार्ज करे। असांजो चीफ मिनिस्टर साहिबु चए थो त सिंध वाहिद सूबो आहे ते करप्शन कान्हे का, तव्हांखे यादि हूंदो। बिल्कुलु आहे, बिल्कुलु। हाणे ज़ाहिर आहे असां छा चवंदासीं। सही। जेको केरु पेर ॿधी एॾो कूड़ हणे त उन्हनि खे छा असां चवंदासीं। जेका सिंध में करप्शन आहे, सा कॾहिं असां तारीख़ में न ॾिठी। ऐं बसि ॻाल्हि आहे त सिंधी माण्हूअ खे अहिड़ी इंजेक्शन हणी वई आहे जो अल अमान। मूंखे हफ़ीज़ कुरैशी मरहूम जी एंटी वन यूनिट मूवमेंट में हिकिड़ी तकरीर थी यादि अचे त चए बाबा तव्हां खे लठनि जो वसकारो आहे, मोचड़नि जो वसकारो आहे, थुकुनि जो वसकारो आहे, पर तव्हांखे ग़ैरत नथी अचे माण्हुनि खे बि चई। जी हा। छो त उन्हनि में मसालो लॻल आहे, उहो मसालो आहे इस्लाम ऐं पाकिस्तान। तंहिंजे करे तव्हांखे ग़ैरत नथी अचे। त हिते बि ईअं माण्हुनि खे ग़ैरत अचे ई कोन थी। सभु माण्हुनि जे ही सभु एंटी पीपल पॉलिसीज़ आहिनि, माण्हुनि जे ख़िलाफ़ु पॉलिसीज़ आहिनि, माण्हू उथनि ई कोन था। पर तव्हां मां छा वेही बक कयूं हिते। जी हा, बिल्कुलु। मुरे साहिब, घोटकी भरिसां ई सखर मुल्तान जेको मोटरवे आहे, उते 200 किलोमीटरनि ताईं जेके मोटरवे जूं कैमराऊं लॻल हुयूं, उहे थंभनि सूधो चोरी थी वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु चोर पुलिस चौकियुनि जो लोभ पटे विया आहिनि। ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि जो सिस्टम आहे, उहो निकिरनि ई कोन था ॿाहिरि। जी हा। न ऑफिसर था निकिरनि, न मोटर पुलिस थी निकिरे। हीअ कीअं निकिरी विया? मोटर पुलिस जी ज़िमेदारी आहे, उन्हनि जो कमु आहे, इहो कमु आहे त ॾिसंदा रहनि, चेक कंदा रहनि, हलंदा रहनि। त घरु वेठे गाॾियूं घर में हलंदियूं हूंदियूं, त घर ॾेखारनि पिया हाईवे ते पियो हलनि, मोटरवे ते पियो हलनि। तव्हांखे मां ॿुधायां त जेकॾहिं हुकुमरान करप्ट आहिनि, नॉन करप्ट आहिनि हुकुमरान, कहिड़ी ॻाल्हि लिकल हाणे त माण्हू भला किथां मुड़ंदा? माण्हुनि खे छा मयार ॾींदो? जहिड़ी माण्हुनि खे ख़बर आहे त जेके बि हुकुमरान आहिनि
जेके बि हुकुमरान आहिनि पोज़ीशन खां पहिरीं इन्हनि उहिदनि खां पहिरीं छा हुया ऐं हाणे छा आहिनि, त पोइ चवंदा असां वरी हिकिड़ो ॾोह कयो, असां बि पुरलुट कयूं। या पुरलुट जो सबबु आहे, मथां शुरू थिए थी पोइ हेठि ताईं वञे थी। बिल्कुलु। पर सभु सिंध में 9 ऐं 10 जा इम्तिहान जारी आहिनि। अॼु हैदराबाद ऐं कराची बोर्ड्स में पेपर शुरू थिया आहिनि। सुबुह खां वठी वीडियोज़ ॾिसूं पिया, पुलिस वारा बि चिटिंग कराइनि पिया, त उस्ताद बि सिंध में ॿुधो, सिंध में हुकूमत, माइट, उस्ताद, उन्हनि जी प्रायोरिटी कान्हे का तइलीम। 3 आहिनि माण्हू, उन्हनि जी प्रायोरिटी कान्हे तइलीम। माइट बि चए थो त हीअ मिड़ई डिग्री करे वठे, पोइ पैसा करे मां हिनखे नौकिरी ॾींदुसि, असिस्टेंट कमिश्नर कराए छॾींदुसि, पैसा आहिनि मूं वटि, नौकिरी वठी ॾींदुसि, असिस्टेंट जी नौकिरी ॾींदुसि, ओॾे कमीशन पंहिंजो दुकानु खोले वेठी आहे। जी हा बिल्कुलु। सो ॻाल्हि आहे त तव्हां मेरिट जो निज़ाम, तॾहिं मेरिट जो निज़ाम थींदो त तइलीम बहितर थींदी। ईअं जेकॾहिं जहिड़ो हले पियो सिस्टम, जाहिल जॾहिं हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा। सो तव्हां पहिरीं क्वालिफिकेशन्स त ॾिसो तव्हांजा हुकुमरान केतिरो पढ़ियल आहिनि। ईरान जे हुकुमरान जी ॾिसो, अमेरिका जे हुकुमरान, दुनिया जे सुधरियल मुल्कनि जो हुकुमरान ॾिसो, असांजो हुकुमरान ॾिसो घणो पढ़ियल। शहबाज़ शरीफ़ घणो पढ़ियल आहे, नवाज़ शरीफ़ घणो पढ़ियल आहे, एज़ाज़ी डिग्री मिलियल अथनि, एज़ाज़ डिग्री मिलियल अथनि। ज़रदारी साहिबु घणो पढ़ियल आहे यार, असांजो पंहिंजो लीडर आहे। जेतिरा पढ़ियल हूंदा ओतिरो डिलीवर कंदा न। जी हा। पर सभु सिंध में हिकु भेरो ॿीहर पुलिस जे तरफ़ां अदालत खां मथां क़तल शुरू थी वियो आहे। हाफ फ्राई ऐं फुल फ्राई वारा जेके मामला आहिनि, सिंध हाई कोर्ट बि चयो आहे त क्रिमिनल जेकॾहिं कंहिंजो रिकॉर्ड आहे त पोइ उनजो मक़सदु इहो न आहे त पुलिस हुन खां अदालत खां मथां क़तल करे छॾे। छा ॾिसणु चवंदा आहिनि जे बारे में? ॾिसो ॻाल्हि आहे, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां दादा, कासिमाबाद में हिते लोफरनि जो पोरनि जो बादशाही हुई, हैदराबाद में, कासिमाबाद हैदराबाद। जी हा। पोइ जॾहिं फुल फ्राई थिया त माण्हुनि ते डपु विधो, पोइ बंदि थी वियो कमु। अॼु बि तव्हांजी कासिमाबाद में का वॾी ब्रांड कान्हे, को बि नथो अचणु चाहे। जी हा। तंहिंजे करे भला उन्हनि खे केसि ताईं तव्हां, ऐं कोर्टनि जो तव्हां हाल त ॾिसो न, वञी कोर्टनि में छा आहे, केस चालान पिया आहिनि, कोई पुछाई कान्हे का। जॾहिं तव्हांजो कोर्टनि जो निज़ाम बि कोन्हे, पुलिस जो निज़ाम बि जहिड़ो तहिड़ो आहे, त रुॻो ॾोकड़नि ऐं पैसनि जी वठि आहे, त पोइ डेफिनेटली ईअं थींदो न जेको थिए पियो। जी हा बिल्कुलु। सो तंहिंजे करे मां इहो थो चवां त तंहिंजे करे रस्तो बि पुलिस ॻोल्हियो आहे त बाबा हाफ फ्राई फुल फ्राई कयो, माना डप में माण्हू कमु थिए। छो त माण्हू कोर्टनि में त सज़ाऊं कोन थियूं अचनि। जी हा। हर को पंहिंजे मर्ज़ी सां, हर को पंहिंजे पैसनि सां पंहिंजो फ़ैसिलो कराए थो। बिल्कुलु। सो तंहिंजे करे इहो हिननि हालतुनि में मां रिकमेंड त कोन कंदुसि, पर पोइ रस्तो पुलिस वठी वियो आहे जेकॾहिं पुलिस में इम्प्लीमेंट करण जो इरादो आहे त। सही। पर सभु सामुंडी चाढ़ ते ॻाल्हाईंदासीं। जेको सामुंडी जेका असांजी पटी आहे लाड़ वारी, ऐं सामुंडी चाढ़ जे करे जेको सॼो इंडस डेल्टा जो हुस्न उहो ख़राबु थी वियो आहे। गॾोगॾु 48 यूसियुनि मां 52 यूसियुनि मां 48 यूसियूं जेके आहिनि केटी बंदर जूं, उहे समुंड गुड़काए वियो आहे ऐं ठीकु ठाक उते तबाही थी आहे। कंहिं दौर में उते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उते रथाऊं आंदियूं, केटी बंदर रथा, पोइ ज़ुल्फ़काराबाद रथा, 2 लख माण्हू उतां लॾ पलाण करे हलिया विया आहिनि। कोन ठहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो, मां एनी गवाह एनी शाहिद आहियां त इहा हिकिड़ी स्कीम हुई जेका जी हा। घारो खां केटी बंदर ताईं वॾो रोड ठहणो हो तॾहिं, मां ॻाल्हि थो कयां 93, 95, 96, ठीकु आहे। ऐं फिशिंग हार्बर ठहणो केटी बंदर में, कोन ठहियो न। उहो त मूंखे ख़बर आहे छो कोन ठहियो, त सभु ॻाल्हियूं हिते कोन कबियूं, पर छा हो जो ओतिरा पैसा कोन ॾेई सघियो ठेकेदार या जेको हुयो। जी हा। अपफ्रंट भॼी वियो, ॿाहिरि जो हुयो। असांखे उन ॻाल्हि जी परवाही न आहे न त तरक़ी थिए थी नथी थिए। असांजूं मिल्कियतूं घणी थियूं वधनि, असांजी प्रॉपर्टी घणी थी वधे, असां केतिरो था तरक़ी कयूं। असां इन ॻाल्हि सां ॿधल ई न आहियूं, न सिंध सां ॿधल आहियूं। अजाए दिमाग़ तव्हां माण्हुनि जो अची ख़राबु थियो आहे। न सिंध जे माण्हू सां ॿधल आहियूं, न सिंध जे तरक़ी सां ॿधल आहियूं, न सिंध जे ग़रीब माण्हूअ जे मुसीबतुनि सां ॿधल आहियूं। असांजो छा पियो थिए, असां अमीर पिया थियूं, असां दुबई में प्रॉपर्टी पिया वठूं, लंडन में वठूं, जिते किथे बि असांजो कमु हले पियो थो। जी हाँ बिल्कुलु। वरी साहब वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मूंखे ॾिनी इजाज़त। अल्लाह भाई।